अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। इलेक्शन कमीशन सेनेट जे समूरनि चूंडियल उम्मीदवारनि खां चूंड ख़र्चनि जा गोशवारा तलब करे वरिता। इलेक्शन कमीशन तरफ़ां चयो वियो आहे त चूंड ख़र्चनि जा गोशवारा जमा न कराईंदड़ जी कामयाबी जो नोटिफिकेशन रोकियो वेंदो। चूंडियल सेनेटर्स जी कामयाबी जो नोटिफिकेशन 11 मार्च खां अॻु जारी थींदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जा नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान सां फ़ोन ते राब्ता। आसिफ अली ज़रदारी पारां यूसुफ रज़ा गिलानी खे कामयाब कराइण ते थोरा मञिया। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त गिलानी जी कामयाबी PDM जी कामयाबी आहे। सेनेट चूंडुनि में हफ़ीज़ शेख जी नाकामी। वज़ीर आज़म इमरान ख़ान सीनियर अॻुवाणनि ऐं वज़ीरनि खे अॼु तलब करे वरितो। इमरान ख़ान हफ़ीज़ शेख खां सेनेट चूंड में हाराइण जा सबब मालूम कंदो। सेनेट चूंडुनि में यूसुफ रज़ा गिलानी जी कामयाबी खां पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान पार्लियामेंट मां एतमाद जो वोट वठण जो फ़ैसिलो करे वरितो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन शफ़ाफ़ियत बरक़रार रखण में नाकाम रहियो। यूसुफ रज़ा गिलानी खे खटण लाइ इलेक्शन में बीहारियो वियो। अपोज़िशन जे कौल ऐं फ़इल में तज़ाद आहे। अॼोको ॾींहुं पाकिस्तान जी जमहूरियत लाइ अफ़सोसनाक आहे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान असेंबलियूं टोड़ण जो मुतालबो कंदे चयो आहे त ऐवान वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। वज़ीर आज़म पंहिंजे मेंबरनि जो एतमाद विञाए चुको आहे। अवाम पहिरियां ई सिलेक्टेड ऐं जाली हुकूमत खे रद्द करे छॾियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी यूसुफ रज़ा गिलानी खे सेनेट चेयरमैन बणाइण जो ऐलान करे छॾियो। बिलावल जो चवणु आहे त सिलेक्टेड हुकूमत पार्लियामेंट खां हाराए वई। क़ौमी असेंबली IMF उम्मीदवार खे रद्द कयो। इमरान ख़ान खे हाणे इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। नंढी चूंड खां पोइ सेनेट में बि सोभ मिली आहे। सेनेट चूंडुनि में हुकूमत खे वॾो धकु। PDM जो गॾियल उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी कामयाब। हुकूमती उम्मीदवार हफ़ीज़ शेख खे शिकस्त। यूसुफ रज़ा गिलानी 169 वोट ऐं हफ़ीज़ शेख 164 वोट खिया। यूसुफ रज़ा गिलानी हफ़ीज़ शेख खे 5 वोटनि तां शिकस्त ॾिनी। रिटर्निंग ऑफिसर पारां यूसुफ रज़ा गिलानी जी कामयाबी जो ऐलान। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ पारां सेनेट चूंडुनि में कामयाबी ते यूसुफ रज़ा गिलानी खे वाधायूं। मरियम नवाज़ जो चवणु आहे त इमरान ख़ान वटि कुर्सी ते क़ाबिज़ रहण जो को बि जवाबु न आहे। वोट चोर कुर्सी छॾे हलियो वञे। हुकूमत सेनेट चूंडुनि में PDM उम्मीदवार यूसुफ रज़ा गिलानी जी कामयाबी खे चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज़ गिल जो चवणु आहे त गैर हतमी तौर 7 वोट रद्द थिया आहिनि ऐं 5 वोटनि जो फ़र्क़ु आहे। असां उन नतीजनि खे चैलेंज कंदासीं। सेनेट चूंडुनि में सिंध मां पीपल्स पार्टी 7 सीटूं ॿुहारे वई। MQM पाकिस्तान ऐं PTI जा ॿ उम्मीदवार कामयाब। PP जा सलीम मांडवीवाला, फारूक H नाइक, शीरी रहमान, ताज हैदर या मेहताब ॾहर, पलविशा ख़ान, शहादत ऐवान ऐं दोस्त अली जैसर कामयाब। PTI जे फैसल वावडा, सैफुल्ला आबड़ो, MQM पाकिस्तान जे ख़ालिदा अतीफ़, फैसल सब्ज़वारी बि सोभ माणी। GDA उम्मीदवार पीर सदरुद्दीन शाह राशिदी हाराए वियो। सेनेट चूंड में KP मां PTI जा 8 उम्मीदवार कामयाब। PP जे सराजुल्ला बाबर खे शिकस्त। जनरल सीट ते PTI जो शिबली फराज़, मोहसन अज़ीज़ ऐं लियाकत तुर्कई सेनेटर चूंडिजी विया। औरतुनि जी सीट ते PTI उम्मीदवार सानिया निश्तर ऐं फलक नाज़ बि औरतुनि जी सीट ते कामयाब थी वई। टेक्नोक्रेट जी 2 सीटुनि ते दोस्त मोहम्मद महसूद ऐं मोहम्मद हुमायूं ख़ान कामयाब थिया। सेनेट चूंडुनि में बलोचिस्तान मां 12 सीटुनि मां हुकूमती इतिहाद 7 ऐं अपोज़िशन इतिहाद 4 सीटुनि ते कामयाब। आज़ाद उम्मीदवार अब्दुल कादिर बि मैदान मारे वरितो। JUI जे मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी जनरल सीट ते कामयाबी माणे वरिती।
BNP जो मोहम्मद कासिम बि मैदान मारे वरितो। बलूचिस्तान अवामी पार्टी जे सरफराज़ भुट्टी, मंज़ूर काकड़, प्रिंस अहमद उमरज़ई बि जनरल सीट ते कामयाब रहिया। ANP उम्मीदवार अरबाब उमर फारूक, औरतुनि जे 2 सीटुनि ते समीना मुमताज़ ऐं नसीमा एहसान कामयाब थी वयूं। मुल्क में कोरोना वायरस विघे वधीक 64 मरीज़ फोत। फोतुनि जो अंगु वधी 13,076 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,519 नवां केस रिपोर्ट। अंगु वधी 9,97,413 थी वियो। सिंध में 2,58,904, पंजाब में 1,74,191, बलूचिस्तान में 19,084, KP में 73,007, आज़ाद कश्मीर में 10,731 ऐं गिलगित बल्तिस्तान में 4,009। कोयटा जे सरियाब रोड वटि हथियारबंदनि जी फायरिंग, हिकु ॼणो मारिजी वियो, लाश अस्पताल मुंतकिल। रतजुरो में शहदादकोट रोड वटां अणॼातल शख़्स जो लाश हथ आयो। कराची जे इलाइक़े सोराब ॻोठ में मुबैना मुक़ाबिलो, 2 फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त फोरन जे कब्ज़े मां चोरी जी मोटरसाइकिल ऐं हथियार हथ कया आहिनि। ऐं दादू में 14 वरनि जी निंगरी सां जिंसी ॾाढाई जो SSP एजाज शेख नोटिस वठी छॾियो। निंगरे जे भाउ जे फरियाद ते जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल। SSP एजाज शेख चवे थो जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। DNA ऐं ॾाढाई जी तस्दीक लाइ जुज़ा वरिता विया आहिनि।